जे मांडवीअ में 8 कलाकनि में 7 इंच पई बरसात। राष्ट्रपति ट्रंप उन जे गढ़ ओक्लाहोमा खां चूंडनि जो प्रचार अभियान कयो आरंभ। 40 सालनि जो सौरभ शहाणी टिम्बर कंपनीअ जो मैनेजर सुसाइडल नोट लिखी थियो गुम। आदिपुर पुलिस जी जांच आहे चालू। चीन सरहद ते आर्मीअ खे गोली हलाइण जी ॾिनी वई छूट। बारामुल्ला LOC ते पाकिस्तान सेना जो गोलीबाज़ी, 5 थिया घायल। कच्छ जे क्रीक विस्तार मां ॿिनि वारसू 355 पैकेट चरस जा मिलिया। विदेशी कंपनियुनि खे चीन खां गुजरात में आणण लाइ थी चुको आहे तैयार मास्टर प्लान। US जापान कोरिया जी कंपनियुनि मोकिलियो वियो इन्विटेशन। 7 ॾींहनि में ॾींदी सरकार ज़मीन। 3 सालनि लाइ लेबर लॉ में पिण ॾिनी वेंदी छूटछाट। सोशल डिस्टेंस सां घणनि ई हंधि कया विया योग। नर्मदा नदीअ जे किनारे ते आयल कुबेर भंडारीअ जो मंदिर 3 महीननि खां पोइ खुलंदो अॼु। बाबरी मस्जिद जे केस में आडवाणी, जोशी, कल्याण सिंह वीडियो कॉन्फ्रेंस द्वारा थींदा हाज़िर। भारत में कोरोना जा कुल मरीज़ 4,25,894 थिया। 13,707 कुल मौत। 2,37,316 थिया रिकवर। दिल्लीअ में कोरोना जे मरीज़नि खे मिलंदा ऑक्सीमीटर। भारत चीन जे विच में तनाव हलंदे रक्षा मंत्री राजनाथ सिंह थियो रूस रवानो। आंचल गंगवाल चांहि वारे जी धीअ पायलट बणी पंहिंजे पिता सुरेश गंगवाल खे ॾिनी फादर्स डे जी गिफ्ट। रणजी ट्रॉफीअ में 600 खां वधीक विकेटूं वठंदड़ गेंदबाज़ राजेंद्र गोयल दुनिया में कोन रहियो। मोगैम्बो जे किरदार लाइ अमरीश पुरीअ पाण खुदि कई हुई कॉस्ट्यूम डिज़ाइन। डायरेक्टर बोनी कपूर इनाम तौर ॾिना हुआ 10,000। जय झूलेलाल, मां पायल मेघाणी तव्हांखे ॿुधायां थी पहाका। पहाको नंबर 82। अंगर कोसा त हथ साड़िन, जे थदा त हथ कारा कन। बुछड़नि माण्हुनि जी न दोस्ती सुठी न दुश्मनी सुठी। चोरनि सां दोस्ती रखी अथई, इन जो नतीजो त ख़राब ई निकिरंदो। इन मौके ते इहो पहाको इस्तेमाल कयो वेंदो आहे। पहाको नंबर 83। अघ खटियो खाइजे, वट खटियो न खाइजे। तोर माप में बेईमानी न करणु घुर्जे। अघ जेको वणे सो पूरो वठ, पर तोर पूरी विझ। वापार में अघ खटियो खाइजे, पर वट खटियो न खाइजे। पहाको नंबर 84। अधो मुंहों अधी ॼाई, असीं ओतिरे जा ओतिरा। जेतिरो नुक़सान थिए वरी ओतिरो फ़ाइदो ई थिए। श्रीमती 1000 रुपयनि जो पर्स वठी आई। थोरी देर अॻु हिकु माण्हू घणनि ॾींहंनि जी रहियल ओदर जा 1000 रुपया ॾेई वियो हो। मतलब त अधो मुंहुं अधी ॼाई, असीं ओतिरे जा ओतिरा। हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते, सलाम, सत श्री अकाल। मदमस्त रहो, व्यस्त रहो, घर में रहो ऐं सुरक्षित रहो।